इंदासी बुलेटिन में आवां खे भली अचूं था। सबका पहिरीं आवां खे आगाह कंदासीं। पाकिस्तान में कोरोना विगे वधीक 5 मरीज़ सिहत विञाए वेठा। एनसीओसी मूजिब गुज़िरियल 24 कलाकनि दौरान वधीक 315 केसनि जी तस्दीक थी, जॾहिं थाकारी केसनि जी शरह 0.89% रही। नेशनल कमांड एंड ऑपरेशन सेंटर तरफ़ां जारी कयल ताज़नि अंगनि आंकड़नि मूजिब गुज़िरियल सॼे मुल्क में 35,332 माण्हुनि जा नमूना वरिता विया। एनसीओसी मूजिब वधीक 315 माण्हुनि में वायरस जी तस्दीक बाद मुतासिरनि जो अंग वधी 12,82,194 थी वियो। एनसीओसी मूजिब गुज़िरियल 24 कलाकनि दौरान वधीक 5 मरीज़ फोत थियण बाद हयातूं ञाणींदड़नि जो अंग 28,668 थी वियो आहे। कोरोना जी सूरतहाल बाबत तव्हां खे आगाह कयूं पिया। पाकिस्तान में कोरोना विगे वधीक 5 मरीज़ सिहत विञाए वेठा। एनसीओसी मूजिब गुज़िरियल 24 कलाकनि दौरान वधीक 315 केसनि जी तस्दीक थी, जॾहिं थाकारी केसनि जी शरह 0.89% रही।